कोरोलिश ओस्मान तोड़े अतरुल गाज़ी ॿ शुराए आफ़ाक़ ड्रामा आहिनि। उन्हनि ड्रामनि में तुर्कनि जी सल्तनत ओस्मानिया जेका 600 साल ताईं क़ाइमु रही खे ॾाढी ख़ूबसूरतीअ सां फिल्मायो वियो आहे। टिनि बरआज़मनि ते पखिड़ियल उन अज़ीम सल्तनत जे हर पहलूअ खे बारीक बीनीअ सां ड्रामे में सींगारियो वियो आहे। ड्रामे में कोरोलिश ओस्मान जो मुख्य किरदारु अदाकार बाराक ओज़विक निभायो आहे। संदसि जिस्मानी फिज़िकल फिटनेस ऐं चहिरे जी ख़ूबसूरती, मुनासिब कद काठ ऐं वणंदड़ नैण नक्शनि ड्रामे खे चार चंड लॻाए छॾिया आहिनि। संस बहादुरी, सचाई, दूरअंदेशी, हिम्मत, जुरियत खे अहिड़े त टेक्निकल अंदाज़ में शूट कयो वियो आहे जो ड्रामो ॾिसण खां पोइ हिकु पल बि स्क्रीन तां नज़र हटाइण ते दिलि नथी करे। ओस्मान जी पहिरीं घरवारी बाला ख़ातून जो किरदारु अदाकारा ओग़ज़ी टोरर अदा कयो आहे। संस मासूम सूरत, वणंदड़ नैण नक्शनि ऐं उम्दा अदाकारी ड्रामे खे रौनक बख़्शे छॾी आहे। ओस्मान जी ॿी घरवारी सरदार उमर जी धीअ मलोन ख़ातून जो किरदारु अदाकारा येल्दस चागरी अदा कयो आहे। संस अदाकारी बि निहायत पुरफ़रेब ऐं दिलकश आहे। उमिरि में बाला ख़ातून खां वॾी थी लॻे मगर किरदारु ख़ूब निभायो अथसि। ओस्मान जे जानबाज़ साथी बोरान जो किरदारु तुर्क अदाकार यीगत ओकान अदा कयो आहे। संस घरवारी गुंचा ख़ातून जो किरदारु अदाकारा एमल दीदी अदा कयो आहे। ॿिन्ही जी जोड़ीअ जे अदाकारी ड्रामे में निखार पैदा कयो आहे। जानबाज़ सिपाही गोतक जो किरदारु अदाकार बर्क सिल्क अदा कयो आहे। संस ड्रामे में मोहबत जो सीन न फ़क़ति वणंदड़ आहे मगर काफ़ी जज़्बाती बि आहे। जानबाज़ सिपाही जेर कुताई जो किरदारु अदाकार कागरी सीनसोनी अदा कयो आहे। जेर कुताई जे किरदार में हिम्मत, जुरियत, बहादुरी बि आहे त कुझु कॉमेडी बि आहे। साणुसि गॾु आईगुल ख़ातून जंहिंजो किरदारु अदाकारा बरसी अरसलान अदा कयो आहे। ॿिन्ही जी जोड़ी निहायत वणंदड़ आहे। आहिस्ता आहिस्ता संदनि विच में वधंदड़ मोहबत दिलि खे ठारियो छॾे। अतरुल गाज़ीअ जे साथी बंसीअ खे हिन ड्रामे में जेतोणीकि पोड़ो ॾेखारियो वियो आहे मगर संस अदाकारी जानदार आहे। पहिरीं तोड़े ॿी सीज़न ताईं ड्रामे में छांइयल रहे थो। ॿी सीज़न जी 150 क़िस्त में शहीद थिए थो। एॾे वॾे लांग प्ले में जेका महिनत जफ़ाकशी कई वई आहे उन जो को काथो ई न आहे। माहौल ऐं सेट, लिबास तोड़े हथियार, मेकअप तोड़े गेटअप, डायलॉग तोड़े साउंड इफेक्ट अहिड़े त हुनरमंदीअ सां कया विया आहिनि जो किथे बि महसूसु नथो थिए त सदियुनि जी क़दीम तारीख़ हिन वक़्तु जदीद मशीनरी सां वरजाइजी रही आहे। अतरुल गाज़ी तोड़े कोरोलिश ओस्मान न फ़क़ति हिकु ड्रामा सीरियल आहे पर मुसलमाननि जी फ़तेह व कामरानी, कामयाबी व हुक्मरानी, इज़्ज़त व नामोस, दीन इस्लाम जी सरबुलंदीअ जी इहा दास्तान आहे जंहिं ते जेतिरो फ़ख़्रु कजे ओतिरो घटि आहे। जेतोणीकि ड्रामे में ग्लैमर तोड़े रोमांस खे बि फिल्मायो वियो आहे ऐं पुराणे दौर जी हक़ीक़ी ज़िंदगी जो मुकमल रंग भरियो वियो आहे मगर ड्रामे जो मरकज़ी ख़्यालु सल्तनत ओस्मानिया जी अज़ीम तारीख़ ई आहे जंहिं तां तसलसल तिर जेतिरो बि नथो हटे। मंगोलनि जे खूनख्वार हमलनि, सल्जोकी सल्तनत जे गदारनि ऐं सिलेबी दुश्मननि जे फितननि जे विच में उरूज माणींदड़ ही अज़ीम तारीख़ी तोड़े ड्रामा सीरियल हिकु मुकमल इनसाइक्लोपीडिया आहे। दुनिया जे तमामु मुसलमान मुल्कनि खे न सिर्फ़ु हीउ ड्रामो ॾिसणु खपे मगर तारीख़ मां सबक़ बि ज़रूरु वठणु खपे।